हिते मूंखे आगाह कयूं त नवदेरो वेझो कार जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फौत, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। सखर लाड़काणो रोड ते हादसो पेश आयो। मीरो ख़ान चौक वासी रिज़वान ख़ास खेली फौत थी वियो आहे। हादसे में अब्दुल सत्तार ख़ास खेली ऐं आमिर कल्होड़ो ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में शहीदनि जे मज़ार ते हाज़िरी भरण लाइ वञी रहिया हुआसीं त हादसो थियो आहे। ज़ख़्मी जो इहो चवणु आहे। आगाह कयूं पिया तव्हांखे त नवदेरो वेझो कार जो मोटरसाइकिल खे टक्कर, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फौत, 2 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। सखर लाड़काणो रोड ते हादसो थियो आहे, जिते मीरो ख़ान वासी रिज़वान ख़ास खेली फौत थी वियो आहे। हादसे में अब्दुल सत्तार ख़ास खेली ऐं आमिर कल्होड़ो ज़ख़्मी थिया, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मी जो चवणु आहे त गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो वञी रहिया हुआसीं त इहो हादसो पेश आयो आहे। तफ़सील मालूम कयूं था नवदेरो मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, आगाह कजो, हीउ हादसो पेश आयो आहे, हिकु ॼणो फौत थियो, 2 ज़ख़्मियुनि जी हालत कीअं पई ॿुधाई वञे? जी बिल्कुल, नवदेरो पता सैदूदेरो स्टाफ वटि कार ऐं मोटरसाइकिल के विच में ज़ोरदार टक्कर थियो, जंहिंजे नतीजे में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन मां हिकिड़ो ॼणो रिज़वान ख़ास खेली ज़ख़्मनि जा सूर न सहंदे रस्ते में ई फौत थी वियो। इन वक़्त ताईं ज़ख़्मी फौतीअ जो लाश नवदेरो इस्पताल में पियल आहे। जी नूर मोहम्मद, मेहरबानी अपडेट करण जे लाइ। नवदेरो में ही हादसो पेश आयो आहे। सखर लाड़काणो रोड ते हादसे में अब्दुल सत्तार ख़ास खेली ऐं आमिर कल्होड़ो ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मी जो चवणु आहे त लाड़काणे खां गड़ी ख़ुदाबख़्श वञी रहिया हुआसीं त हादसो पेश आयो आहे। इन हादसे जे नतीजे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। फौती जी सुञाणप मीरो ख़ान वासी रिज़वान ख़ास खेली तौरु थी आहे।